वेलकम बैक नाज़रीन नाज़रीन प्रोग्राम सताबन के सुरहान चाहे जेके नवरिस्तन के जोड़े थी ऐं नाज़रीन इन ब्रेक में असां जेके हिकिड़ो बहितरीन ऐं जेके ज़बरदस्त कॉमेडियन असांखे अची जॉइन कयो आहे अचूं त उनको पुछूं था त एॾो सवेरे असांजे प्रोग्राम में आया आहिनि उहे उनजी एतिरी वजह छा आहे जल्दी अचण जी जावेद ठाकाणी साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जन्नतुल मकाम दोज़ुकुल हराम मुंहिंजा बच्चा अवां जा गुलाम मुंहिंजो नालो अब्दुल सलाम अबा जो नालो मोहम्मद गुलाम ॾाॾा जो नालो गुलू हजाम पर ॾाॾे जो नालो उन्ही खे पुछिया पोयां गेज दॿे ते वेठो। तव्हां ख़ैरियत सां आहियो ख़ुशि आहियो ठीक ठाक चाक चङा भला जोड़ मतारा ॿार बच्चा जोड़ जॻह ओड़ो पाड़ो हैदराबाद इस्लामाबाद कासिमाबाद नयाबाद दरियाबाद अजीज़ाबाद करीमाबाद सब ख़ैरियत सां आहियो? सॼा जो सभु जेके बि आबाद आहिनि असांजे हैदराबाद में सभु ख़ैरियत सां। लेकिन मूंखे इहो ॿुधायो तव्हां एॾो सवेरे छो आहियो? सवेर मूंखे असल में सवेर उथण जी आदत आहे ऐं सभिनी खां सवेर उथंदो आहियां सभिनी खां अॻु ईंदो आहियां। जॾहिं प्रोग्राम शुरू न हुयो गलम विलम विछाया पिया सोफ़ा रखिया पिया ऐं असल में उन वक़्तु पहुची वियुसि। सही पोइ इनविजिबल आहियो शायदि न ईअं थींदो आहे हर कंहिं माण्हू नज़र न अचे ऐं हर वक़्तु नज़र अचणु इहा बि सुठी ॻाल्हि कोन्हे नज़र लॻी वेंदी आहे। वाह वाह ज़बरदस्त इन करे तव्हां जेको आहे मिस्टर इनविजिबल थी वियो आहे। ईअं चई सघिजे थो हमेशा ईअं भला सवेरे जो सम्झी त तव्हां विया हूंदा मुंहिंजे व्यूअर्स बि सम्झी वेंदा मां छा पई व्यूअर्स सम्झनि न सम्झनि व्यूअर्स खणी सम्झनि न सम्झनि असांखे सम्झणु घुरिजे त जिते ज़ाहिर थियणो जंहिं वक़्तु ज़ाहिर थियणो हर वक़्तु स्क्रीन ते रहण इहा मज़े वारी सुठी ॻाल्हि न आहे न। अच्छा कंपनियूं बि बेज़ार थी वेंदियूं। पर मां त पंहिंजो ॾिसो मां चवां पई तव्हांजो जेको असांजे प्रोग्राम जो सुबुह जो आगाज़ तव्हांजी इन आवाज़ सां टाइम 9 वॼे आहे लाइव जो तव्हां 11 वॼे पुॻाओ एतिरो सवेरे आयो। वॾी महिरबानी अवां जंहिं वक़्तु यादि कंदा बसि असां पहुची वेंदा यादि थी कयां तव्हांखे वॾी महिरबानी लख थोरा। अच्छा छा वजह महिरान टीवी वारनि जी वॾी महिरबानी ईअं बि थी सघे थो छो त भाड़ा वधी विया आहिनि महांगाई वधी वई सीएनजी वधी वई सीएनजी अचानक ठका ते 19 रुपया वधी वई त हाणे ग़रीब माण्हू वञे त केॾां वञे साइकिल असां वरी अञा घटि था ॿुधायो न अॼु जेका 19 रुपया अचानक वधी वई डॉलर महांगो थी वियो उनखां अलावा महांगाई त अहिड़ी कमर तोड़ महांगाई आहे जो ॻाल्हि न पुछो। इनजे करे माना तव्हां राति को निकिता हूंदो पंधु साइकिल ते हूअ हुनखे सीएनजी कराइण जी कोशिशि करियां पियो बसि इन करे जल्दी पहुची वेंदो। वॾा माण्हू हमेशा लेट पुॼंदा आहिनि। वाह वाह साईं ज़बरदस्त इहा शहज़ोर जेको आहे तव्हांखे सपोर्ट ॾेई छॾी त खणी अधी जन महिल जान बि छॾ जेको अची जावे टाकाणी साहिब खे डिमांड रखियो तव्हांखे भले का सुबुह में वॾी महिरबानी लख थोरा। मूंखे मुंहिंजो तव्हां सां सेकेंड प्रोग्राम आहे पहिरियों बि तव्हां सां एंजॉय कयो। अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे आबाद रखे सलामत रखे महिरान टीवी खे आबाद रखे। महिरान टीवी जा इहे दोस्तनि जेके हर वक़्तु सारींदा आहिनि यादि रखंदा आहिनि मुर्तज़ा मजबूर ऐं ॿिया जेके बि दोस्त आहिनि उन्हनि जी मोहबत आहे ऐं जॾहिं बि हैदराबाद ईंदो आहे मूंखे महिरान ते ज़रूरु ज़ोरी विहारींदा आहिनि। तव्हांजो अचणु ज़रूरी आहे तव्हांजी वॾी महिरबानी आहे। तव्हांजी बि महिरबानी तव्हां जेको साइकिल तो कराची को हैदराबाद हीअं 11 वॼे मुंहिंजे शो में पुॻो थैंक यू सो मच। लख थोरा ॾिसो हाणे ॿी ॻाल्हि इहा था की तव्हांखे ज़ोरी विहारियो आहे तव्हांखे ज़ोरी किथे कोई गार्ड वार्ड नज़र अचनि था उन्हनि जी मोहबत उन्हनि जी मोहबत ऐं हिननि खे न चओ हिननि वटि माइक आहे घाट न आहे नाज़रीन हरूभरू इहो न सम्झनि त हीअ गार्ड आहे हीअ असांजो दोस्त आहे प्यारो इंसान आहे ऐं बहितरीन सिंगर बि आहिनि अचो त भला ख़ूबसूरत बिल्कुलु बिस्मिल्लाह साईं को इरशाद हिकु ख़ूबसूरत गीत हो जाए। बिखरी बिखरिया तीर जिया सीने मां गुजरी गुजरिया मुर्ग तुंहिंजी चपड़न ते बिखरी बिखरिया तीर जिया सीने मां गुजरी गुजरिया कयो कमाल तुंहिंजे मस्त मस्त नैणन चुराए दिल जी बया धड़कन दिल जी धड़कन कन 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 दिल जी धड़कन कन
नाज़ तुंहिंजा इहे नाज़नी पल में मुंहिंजी वया दिल खड़ी नाज़ तुंहिंजा इहे नाज़नी पल में मुंहिंजी वया दिल खड़ी चाल अहिड़ी आहे चंचली दिल के दिल पर वणी वणी इहे अखजा इशारा मूंखे लॻी विया प्यार करे गलवन आ दीवानो छॾियो मिठा मोतीअ जा दाणा तुंहिंजा नखरा ई माण करे गलवन आ दीवानो छॾियो वरी खोल पंहिंजा वार तूं हली थो तोखे लिखी मुंडली तुंहिंजी मुंहिंजी चाहत ॾिसी दुनिया हैरत में पइजी वई मिली अहिड़ो ॿियो यार थी विया बेड़ा मुंहिंजा पार दिल ख़ुशियुनि में नचे थी पई करे बाहूं पंहिंजूं हार मिले राहत करार दिल ख़ुशियुनि में नचे थी पई ॾे तो बिशारत प्यार मथां सदके तुंहिंजी बाहुनि जे हार मथां सदके धड़कन कन 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 धड़कन कन 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 जबरदस्त जबरदस्त ही आखिरी वारो जेको साउंड हुयो गोली जो इहो काउबॉय जो थोड़ो इमेज दे पियो इंस्पिरेशन है सर को देख के याद आ गया था नहीं यार सर को देख के इतनी अच्छी आपने उसकी तारीफ की इतनी खूबसूरत आवाज में एक एक रेशमी चीज बाल। की हर चीज की आपने तारीफ करके उन्होंने मथे आसमान ते खणी पर ठका करे जड़ी मथे खणी बोते गोली ठका जबरदस्त ॾाढो खूबसूरत की ॾाढो इंटरेस्ट छाकाणि साहब अॼुकल्ह छा को प्रोजेक्ट या वरी दुनिया में छा नज़र ईंदो या को सिर्फ़ महांगाई ते ॻाल्हाईंदो या ॿियो बि कुझु ॿुधाईंदो सुबह होती है शाम होती है जिंदगी अपनी तमाम होती है बस रेडियो टेलीविजन स्टेज ऑडियो वीडियो आजकल वरी रुझान वधी वियो आहे उनजो स्टेज जो ऐं ज़ाती तौर ते सम्झां थो त रेडियो बि ज़िंदा रहंदो पर टीवी जेके प्राइवेट मीडिया आहिनि इन्हनि जो ज़ोर घटि थींदो वञे पियो महांगाई जे ई करे CNG जे करे डॉलर जे करे पर स्टेज जो दौर वरी वापसि आयो उहो सुठो दौर आहे इहो दौर आउं सम्झां थो त हमेशह रहंदो मुस्तक़िल रहंदो हैदराबाद में बि स्टेज प्रोग्राम वॾी तादाद में थी रहिया आहिनि कराची में बि फेस्टिवल थी रहिया आहिनि लाॻीतो 10-10 20-20 ड्रामा लाॻीतो रोज़ाना जी बुनियाद ते हर ॿोली में थी रहिया आहिनि जबरदस्त ऐं कराची में 10 ड्रामा स्टेज करे रहियो आहियां जंहिंमें हर ॿोली जा ड्रामा शामिल हूंदा आहिनि तव्हां पाण माना डिफरेंट ॿोली में कहिड़ी कहिड़ी ॿोलियूं मां ईंदियूं सिंधी उर्दू सराइकी मेमणी पंजाबी बलोची इहे सभु माशाल्लाह इन्हनि सभिनि में तव्हांखे सभिनी ॿोलियूं मूंखे ऐं लियारी जे पुरमन इलाइक़े में रहंदो आहियां जिते अमन ई अमन अमन जा गीत ॻाया वेंदा आहिनि न न हमेशह हमेशह अमन रहियो ही हा सर जेके लियारी खां ॿाहिरि वारा आहिनि न उन्हनि खे न आहे ख़बर असां जेके हुते अंदरि रहूं था असांखे ख़बर असांजे हिन पासे बंगाली थो रहे हिन पासे बलोच थो रहे हिन पासे मियांवाली थो रहे ईअं सम्झो त मिनी पाकिस्तान आहे लियारी में ऐं उते जेको लियारी जो रहंदड़ हर माण्हू 8-10 ॿोलियूं ॻाल्हाईंदो इन खां वॾो ॿियो एज़ाज़ कहिड़ो हुअणु घुरिजे इहो ॾिसो इहो उन्हनि में प्यार मोहबत बसि ही प्यार मोहबत जे ई करे जीअं ही तव्हां वटि गुलदस्तो रखियो हर क़िस्म जा क़िस्म क़िस्म रंगीन गुल मौजूद आहिनि ईअं लियारी में मौजूद आहिनि हर क़िस्म में जबरदस्त जबरदस्त ॾाढो सुठो लॻो त सैद वकार आऊं तव्हांजे तरफ़ ईंदमि त माशाल्लाह तव्हां एतिरा बहितरीन टीचर ऐं राइटर बि आहियो जीअं मां पहिरियों बि पियो तव्हांजा 2 किताब मुंहिंजे हथ में आहिनि अच्छा हिन किताब जो तव्हां फिक्शन जेको रखियो आहे डी आइडलाइज़िंग कल्चर एंड ऑर्थोडॉक्सी ऐं हिकिड़ो ॿियो आहे अ कन्वर्सेशन विथ अ डॉटर ऐं हीअ मुंहिंजे ख़्याल में तव्हां पंहिंजी धीउ सां कन्वर्सेशन कई उन जे बिहाव ते तव्हां ॿई लिखियो अच्छा हिन जो मतिलबु इहो आहे त उहो कल्चर जंहिंमें असांजा अक़ीदा जेके आहिनि ॿई माना परसेप्शन जेके असांजा हुजनि उन ते ई बिहाव आहे उन ते असां बग़ैर सवाल जवाब कीअं असां सवण ते खे बि असां चवंदा आहियूं त उहो कंदा ई न आहियूं
उन बिहाव ते नी ते लिखियल आहे जी बिल्कुलु ऐं हीअ इन जे बारे में कन्वर्सेशन में ॿुधायो त ही 12 जनवरी ते जेका मूंखे धी विझाई त 12 जनवरी 12 जनवरी ते 2019 में त हमेशह चवंदो आहे त जेका सभ खां सुठी गिफ्ट हूंदी आहे त पहिरियों जेको उहो तव्हां ॿार खे ॾियो ठीकु आहे हुन में पहिरीं शइ काउंट थींदी तव्हांजो नालो त नालो ॿार खे ॾियो सुठो ऐं उन खां पोइ जेको कुझु शइ ॿियो जेका ॿार लाइ हमेशह यादगार आहे त मुंहिंजे ज़हन में आयो त डॉक्टर्स जेके असां आहिनि मिसाल ॻाल्हि धीअरूं आहिनि उनजे लाइ अॼु बि असां वटि नेगेटिव परसेप्शन्स आहिनि मिसाल ॻाल्हि अॼु बि जेको आहे उनखे असां इनकरेज कोन था कयूं ठीकु आहे उनजे तालीम जे लाइ उनजे जॉब लाइ या उनखे जेको आहे सोशल डोमेन्स में जेको आहे उहो पंहिंजो रोल प्ले कनि त इहे तमामु हिकिड़ा मसइला आहिनि या असां वटि ख़ासि तौर ते सिंधी समाज आहे या ओवरऑल अगरि पाकिस्तानी मुआशरे खे ॾिसूं त उते वकारा सॉरी टू इंटरप्ट यू आई हैव वन कॉल टू प्लीज अचनि त हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी केरु किथां खां पंहिंजो तारीफ़ कराईंदा सर मक़सूद रंद खां वटि मिठू रंद खां बाजी एरिया से रंदी ॻाल्हायां अव्हांखे भली कर कीअं आयो ऐं कीअं सुबुह जो आगाज़ थियो जी बिल्कुलु तव्हां 9 वॻे आगाज़ सुबुह जो बिल्कुलु VIP थी वियो नाश्तो वाश्तो करे अव्हांजो प्रोग्राम जो इंतज़ारु रहे थो ऐं प्रोग्राम जो इंतज़ारु ख़तमु थी वियूं घणियूं ख़तमु थी वियूं बिल्कुलु महिरान टी ते लाइव ॾिसूं पिया वॾी वॾी महिरबानी मूंखे ॾाढो सुठो लॻो ऐं महिमाननि लाइ छा चवणु चाहींदा जी महिमान बिल्कुलु सुठा सुठा महिमान वेठा आहिनि बिल्कुलु साईं वेठो आहे तालीम जे हवाले सां ॻाल्हि करे ऐं लेक्चर ॾे थो बहितरीनु आहे ऐं बिल्कुलु ऐं इन जे हवाले सां थोरो अॻिते बि छोजो सिंध ते हींअर तालीम घटि आहे ऐं पंहिंजे पाकिस्तान में जेके घणा हूंदा आहिनि जेका गुरबत में आहिनि वीचारा उहे होटलुनि ते छोकिरनि खे छॾींदा अगरि जेकॾहिं तालीम ॾियनि त अगरि मेरे ते नौकिरी मिली वञे त उनजी ज़िंदगी सही हूंदी बिल्कुलु ज़बरदस्त ज़बरदस्त बिल्कुलु ज़रूरु वरी वरी महिरबानी त असांजे प्रोग्राम में कॉल कई जी अच्छा ऐं ॿी जेकी हिन किताब में ॿी शइ आहे इहे परसेप्शन जे हवाले सां अक़ीदनि जे हवाले सां बिल्कुलु असल इन में तव्हां हिकिड़ी ह्यूमन लिमिट्स थिंकिंग जे हवाले सां लिखियो आहे ऐं रीथिंकिंग ऑफ एजुकेशन जे बारे में तव्हां लिखियो हा त असल में असांजे कल्चर में छा आहे त जीअं मां पहिरियों पंहिंजी ॻाल्हि खे कंटिन्यू कयां त असांजो समाज जेको आहे उहो घणो पेट्रियार्कल आहे यानी मेल डोमिनेंसी जेका आहे उहा वधीक मुआशरे में आहे पोइ उन में औरत खे जेको आहे उहो कोन थो मिले मिसाल ॻाल्हि घर जे अंदरि ॾिठो वञे त उते असां औरत खे डिसीशन में जेको आहे कॾहिं बि कोन था जेको आहे उनखे वठूं या उन जूं पंहिंजूं चॉइसिस ठाहिणियूं हूंदियूं आहिनि ज़िंदगी जी उनखे बि कोन पियो मौक़ो मिले जेको आहे त इन करे मूं कोशिशि कई त पंहिंजी धीउ सां उन सां हिकिड़ी कचेरी कजे ऐं जीअं अॻिते उहा वॾी थिए त उनखे त उनखे उहो ख़बर पवे शऊर अचे त जेको आहे उहा त औरत खे कहिड़ो जेके मसइला अचनि था हाणे असल में हीअ मुंहिंजी इंस्पिरेशन वरिती हुई हिकिड़ा तारीख़ में 2 किताब लिखिया विया आहिनि हिकिड़ो ओराना फलैशी हिकिड़ी राइटर आहे उन बि हिकिड़ी पंहिंजी धीउ सां उहो पेट में हुयसि त उन सां हिकिड़ी कचेरी कई हुई तमामु रिलेटेड टू चाइल्ड लेबर बॉन्ड जेको हिकिड़ो नॉवल आहे तमामु बहितरीनु मशहूरु अथव ऐं उनखे अलावा जवाहरलाल नेहरू जो बि जेको आहे पंहिंजी धीउ सां जॾहिं उहो प्रिज़न में हुयो त उन वक़्तु जेको आहे हुन तक़रीबन 196 लेटर लिखिया आहिनि पंहिंजी धीउ खे जेको आहे जेल मां त पंहिंजे धीउ खे जेको आहे पंहिंजी पूरी तारीख़ जेका आहे पोइ तारीख़ जे बारे में शऊर ॾिनो आहे इल्मु ॾिनो आहे त उहो बि अॼुकल्ह माना मार्केट में जो किताबूं मौजूदु आहे मां पंहिंजी डॉक्टर खे हिकिड़ी शइ ॾियां जेका अॻिते उन में कन्वर्सेशन इहा ई आहे त मिसाल ॻाल्हि औरत पंहिंजो पाण ख़बर पंहिंजे पाण खे एॾी डिपेंडेंट न सम्झे पहिरीं ॻाल्हि जेसिताईं औरत उहा डिपेंडेंट आहे न तेसिताईं जेको आहे हू पंहिंजी चॉइसिस कॾहिं ठाहे कोन सघंदी इन करे उहा कोशिशि करे त हुनखे जेको पंहिंजो इकोनॉमिकली सोशली ऐं प्लस में जेको पंहिंजे उन में रोल प्ले करे अॻिते वधे जेको आहे ऐं बाक़ी जेको हीअ किताबु आहे उन में मुंहिंजो तक़रीबन 10 मौज़ू आहिनि डिफरेंट जेके आहिनि उन में जीअं तव्हां ॻाल्हि कई ऑर्थोडॉक्सी जे बारे में त असां वटि छा आहे असांजे कल्चर में घणी हीरो वर्शिप मां हिकिड़ो ब्रेक वठी न पोइ ॻाल्हि खे कंटिन्यू था कयूं नाज़रीन हींअर वक़्तु थियो शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो ऐं हिन प्रोग्राम किताबनि खे सुरहाइण चाहे काॾे न वञो सां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम किताबनि खे सुरहाइण चाहे जेकॾहिं वरिष्ठनि खे जोड़े थी जंहिंजी हर पैक में कैश इनामत मौजूदु आहिनि 10 रुपए कोठी 10 लख रुपए ताईं त जल्दी कंदा वेझो कंहिं दुकान तो सुरहाइण चाहे वठंदा 10 लख रुपए जा हक़दार थींदा जी सही आहे तव्हां पंहिंजी ॻाल्हि कंटिन्यू कंदा हा त मां ॻाल्हि पई कई त असां वटि समाज में ख़ासि तौर ते हीरो वर्शिप वारो कॉन्सेप्ट जाम आहे असां शयुनि खे आइडलाइज़ कंदा पिया आहियूं असां मज़हब खां वेंदे करे कल्चर ताईं काफ़ी शयुनि में जंहिंसां जेको आहे असल में प्रॉब्लम इहा आहे त असां शयूं उहे सिखूं कोन था ठीकु आहे न जीअं मिसाल मज़हब जी तालीम आहे त मज़हब जी तालीम बि असां वटि का उहा लिटरेसी कोन्हे का ठीकु आहे मिसाल असांखे उहो घर मां मिले पियो ऐं उहे खणी असां अॻिते वधूं था ठीकु आहे त
कल्चर बि असांखे ईअं मिले पियो वरी स्कूल्स में ऐं जेको असांजी तालीम जे थ्रू अचे प्रमोट कई वञे पई थी सही त उन्हनि में काफ़ी शयूं अहिड़ियूं आहिनि जेके असल में क्वेश्चनेबल आहिनि ठीकु आहे न ऐं असां हुन ते सवाल कोन पिया कयूं ऐं पोइ जीअं ई नौजवान जेको आहे अॻिते वधे थो त पोइ हुन में जीअं एक्सट्रीमिज़म आहे इंसाफ़ पसंदी आहे ऐं असल में हू समाज में जेको आहे ॿियनि खे जेको आहे उहो ग़लति सम्झणु ऐं ॿियनि खे एक्सेप्ट न करणु जेको आहे त इहे फीलिंग्स जेके आहिनि उहे पैदा थियनि थियूं सही माना तव्हां चओ था त हीअ किताब पढ़ी करे काफ़ी माना शहूर ऐं नॉलेज अची वञी सघे थी जेके हा, बि exactly, जेके बिल्कुलु। ख़ासि हुते अक़ीदे ऐं परसेप्शन ते जेको बिलीव कनि था जी, ज़बरदस्त बहितरीनु ॾाढी सुठी किताब मूंखे ॾाढो सुठो लॻो अच्छा शहज़ोर तव्हां जेको असांजे सहरनि ते जेके हुते सुठी परफॉर्मेंस कंदा हुआ इहो सहरनि ते ई तव्हां स्टार्ट कीअं कयो ऐं ईअं ई चॉइस तव्हां पहिरीं शो शुरू कई त प्रिफर मुंहिंजी चॉइस या कुझु बि न हुयो स्टार्ट मुंहिंजो ईअं थियो जो बसि शुरू में स्ट्रगल कयोसीं पिए बसि पोइ उस्ताद मजबूर सां मुंहिंजी फर्स्ट मुलाक़ात थी त वेठासीं ईअं फर्स्ट मुलाक़ात थी ऐं एज़ ए ऑडिशन ॾियण ई आयो हुउसि हिते चैनल ते त उस्ताद सां मुंहिंजी मुलाक़ात थी हलवाए थी पुछो उस्ताद उन खां पोइ दोस्ती बि थी वई उस्ताद बि आहे उन खां पोइ असां कमु स्टार्ट कयो मूंखे ख़बर न हुई त छा करिणो आहे छा कोन्हे करिणो बसि उस्ताद मूंखे इहो चयो त वाह तव्हां पंहिंजा 2-3 ड्रेस खणो ऐं पंहिंजी शूट आहे बसि फला ॾींहं ते आहे बसि निकिरणो आहे असांखे ऑन द सेट ई मूंखे ख़बर पई पए त आउं एज़ ए सेरनि में एज़ ए मॉडल अचां पियो या छा मतलब अॻु में मूंखे कुझु न ख़बर इन हुई। ॻाल्हि सां मां तव्हां सां मुतफ़िक़ आहियां इहे असांजे जेके डायरेक्टर साहिब आहिनि बिल्कुलु ऑन द स्पॉट कंदा क्योंकि हू चवंदा आहिनि त मूंखे ख़बर हूंदी आहे त हीअ इन में एतिरो ई टैलेंट आहे उहे शेप उन बटन में जॾहिं उनखे ॾेई छॾंदा त हाणे बाबा तूं उन शइ खे कर पोइ तव्हां इहो कीअं मैनेज कयो कीअं एक्सपीरियंस कयो फ़िलहाल त आउं कंफ्यूज़ थी वियोसि त अचानक सां हालांकि आउं त एज़ ए असिस्टेंट हूंदो हुउसि उस्ताद जो सही त मां त पंहिंजो कमु ई कयो पंहिंजो वर्क कयो पियो जेको बि मुंहिंजो असिस्टेंट जो कमु हूंदो आहे त एज़ ए असिस्टेंट उस्ताद अचानक सां मूंखे चयो त शहज़ोर मुंहिंजो जी उस्ताद हा वञ फ्रेश थी ऐं चेंज करेसि मूं चयो उस्ताद चयनि हा बसि हाणे सिर में एज़ ए घोट तूं आई मॉडल तूं आई फ़िलहाल आउं कंफ्यूज़ थी वियसि बहरहाल पोइ अची वियासीं त ऑन द स्पॉट स्टार्ट असांजो बिस्मिल्लाह थी स्टार्ट ईअं थी वियो पोइ सही। कंटिन्यू कमु हलंदो अच्छा रहियो। ऐं सहरनि वारो माहौल कीअं हुयो छा माशाल्लाह, सिखियो ॾाढो सुठो एक्सपीरियंस हो ऐं असांजो कल्चर ते हो पूरो ऐं स्टार्ट सहरनि जो मुंहिंजो बि स्टार्ट हुयो ऐं तक़रीबन असांजी फील्ड में बि सहरनि जो स्टार्ट उस्ताद मजबूर कयो उन खां पोइ त काफ़ी सही। मुख़्तलिफ़ चैनल्स ते बि कॉपी हा थिया पोइ हेॾां कॉपी होॾां थी वियो लेकिन असांजा नेचुरली सहरान असांजो जेको कल्चर हो ऐं माशाल्लाह सदाबहार ऐं मुंहिंजी पहचान अॼु बि मूं मुख़्तलिफ़ चैनल ते काफ़ी मूं वर्क कयो आहे पर मुंहिंजी पहचान जेका आहे सहरा आहे हा सही उहो घोट आहे हा, उहा ई मुंहिंजी पहचान आहे सही। शुरू खां बसि मुंहिंजो स्टार्ट जेको आहे मुंहिंजी उहा ई पहचान आहे हालांकि हाणे त मुख़्तलिफ़ कमु कयूं पिया पर अॼु बि जिते बि वेंदा आहियूं त घोट चई छॾींदा आहिनि सभु त मुंहिंजो माशाल्लाह एतिरियूं शादियूं उस्ताद मजबूर कराए छॾियूं जो रियल शादी में मूंखे टेंशन ई न हो त रस्मूं कीअं थींदियूं आहिनि मूंखे सभु ईअं हिफ़्ज़ थी वञे थी वेंदा आहे, ख़बर आहे त बिल्कुलु मूंखे tension ख़बर न आहे हो। हीअ छा छा थींदो छा छा मूंखे सॼो असल में जेको कंटिन्यू असां मूंखे यादि आहे त यकी शूट असांजी हली पई कंटिन्यू सही। कंटिन्यू कंटिन्यू जॻह ते वेही वेही जॾहिं असांजो वाइंड अप थियो न त पोइ मूं असांजो कैमरामैन हूंदो मंज़ूर मला हिते सही, चैनल जी, ते जी। हूंदो त ॾाढो सुठो दोस्त बि असांजो पोइ उनखे शूट ते वेठोसि त उनखे मूं चयो मंज़ूर जी जी मुंहिंजो यार हथ मां वठी मूंखे उथियार त उथी कोन पियो लॻे हिकु वेही वेही इहे त वेही वेही सॼो रस्मूं असां करे क़ाबू थी वियासीं रस्मूं एतिरियूं ऐं जे खुटनि ऐं शूट असांजी थोरो वरी ख़बर आहे त त ॾिसो केॾो फ़ाइदो थियो तव्हांखे पंहिंजी ज़िंदगी रियलिटी में कमु बि अची मक़सदु वेंदा उतां ख़बर असां आहे इलाही मां सिखिया सभिनि जेकी तव्हां माइरी भेणियूं हूंदियूं हुनखे चवंदो हाणे मूंखे मां एक्सपर्ट थी वियो आहियां कीअं रस्मूं असांखे मुंहिंजी रियल शादी में त मूंखे टेंशन ई न हो, मूंखे ख़बर ई त हाणे हीअ थियणो आहे जबरदस्त सभु डेमो करे छॾिया असां जरूर खूबसूरत है अच्छा अरीजा जैसे ऐसी तरह का ही लाइफ का एक्सपीरियंस वगैरह आपका कोई ऐसा मुश्किल वक्त कोई दौर जिसमें सिंगिंग में आपको प्रॉब्लम हुई हो मुश्किल वक्त तो शुरू से हैं और आज तक चल रहे हैं और अच्छा। चलते रहेंगे क्योंकि मैं अपने आप को स्टूडेंट समझता हूँ और समझता रहूंगा सही। स्टूडेंट हमेशा सीखता समझना भी रहता है। चाहिए हर वक्त हाँ। सीखना चाहिए मास्टर होना तो नहीं बहुत बड़ी बात है सही। हम नहीं हो सकते हम स्टूडेंट ही सही हैं सही तो मुख्तलिफ अदवार में जो है वो मुख्तलिफ तरीके से हम बड़े कठिन मरहले आए सही और कभी कभी दिल ने ये चाहा कि ये फील्ड ही छोड़ दूं मैं इस फील्ड के लिए शायद नहीं हूँ छोड़ देता हूँ ये। डीमोटिवेशन इंसान Demotivation, मना लोगों मायूस की जो थी ना- तो नहीं करे करे अच्छा कोई और नहीं करता टांगे खींचने वाले अपने ही होते हैं सही जो आपके साथ उठ रहे हैं बैठ रहे हैं खा रहे हैं पी रहे हैं सबको उनको पता है आपकी सारी बातें सही वही आपकी जब टांगे खींचते हैं ना तो फिर बहुत ज्यादा पर डिसऑर्डर अगर हाँ, ये होता सही है न तो थे या बस न कर सकते हैं टाइम वेस्ट थे हाँ तो कि यार बस ठीक है यार तुम क्या करोगे तुम नहीं कर सकते यूं नहीं हो सकता ऐसे नहीं हो सकता सही आई अच्छा बाहर वाले लोग जो कॉन्फिडेंस दे रहे होते हैं जब जबरदस्त। कॉन्फिडेंस बाहर वाले लोगों ने दिया फिर अपने ऐसे दोस्त हैं ऐसे भी हैं कि जो कॉन्फिडेंस देते हैं
सही फिर हमने दोनों ने वो बोला कि सही। ये दोस्ती हम सही नहीं सही छोड़ेंगे। ज़बरदस्त ज़बरदस्त वहाँ असां टाकाणी साहब खे चऊं था त तव्हांजे पासे में बि वेठा आहिनि तव्हांखे कॉन्फिडेंस बि ॾे जी हाँ जी। माशाल्लाह सीनियर आहिनि असांजा एॾा बहितरीनु बहुत आर्टिस्ट senior आहिनि एॾा सुठा कॉमेडियन आहिनि जावेद टाकाणी साहब इहे तव्हां जावेद टाकाणी साहब छो थियो मूं पहिरियों बि तव्हांखे इहो सुवालु पुछण में रहिजी वियो मुंहिंजो असल में रेडियो पाकिस्तान कराची जो आउं आर्टिस्ट आहियां ऐं रेडियो कराची ते हिकिड़ो सिलसिलो हलंदो मिस्टर टाकाणी जे नाले सां का कॉमेडी जी हा जेको सन 2000 खां शुरू थियो आहे 2019 ताईं लाॻीतो हली रहियो आहे 19 सालनि खां रेडियो कराची ते मिस्टर टाकाणी जो सिलसिलो हली रहियो उन खां पोइ हिकिड़े प्राइवेट चैनल ते मूं मिस्टर टाकाणी नाले सां प्रोग्राम कयो उहे पूरो साल हलायुमि उन खां पोइ हाणे हिकिड़ो वरी टाकाणी ऑनलाइन जे नाले सां हिकिड़ो ॿियो नओं प्रोग्राम शुरू कयो वाह माना हीउ नालो लाॻीतो हले पियो हिकिड़ो मुंहिंजो नालो जावेद अख्तर नाज़ आहे जेको तव्हांखे न आहे ख़बर शनाख्ती कार्ड में बि जावेद अख्तर नाज़ आहे ख़बर आहे पर जेको बि नालो मशहूरु हा आहे हाणे न, मशहूरु तव्हां- थी वियो जावेद तव्हां टाकाणी जे लहरी नाले रहंदा सां हो, त तव्हांजो मूंसां ॿियो प्रोग्राम आहे वॾी महिरबानी सही ऐं तव्हां पर इहो आख़िरी न आहे इहो आख़िरी न आहे ऐं सुभाणे वरी बि अची सघंदो जल्दी अचिजो इहा महिरबानी तव्हां राति जो सवेरे ई जेको आहे साइकिल ते निकिरी वञिजो त जीअं ऐं सुबुह ताईं कोशिशि कंदुसि त उहा राति आउं हिते ई गुज़ारियां इहा त अञा वधीक सुठी। सुबुह जो सेट आउं पाण तरतीब ॾियां सही अच्छा तव्हां पंहिंजी ज़िंदगी में एतिरा काफ़ी सारा हर वक़्तु जेको खिलंदा रहंदा आहियो मुखंदा रहंदा आहियो ॾिसो हिकिड़ो आर्टिस्ट आहे हुनजे अंदरि में ॾुख दर्द हूंदा ई हूंदा आहिनि ईअं न आहे त को इंसानु बग़ैर के ॾुख थी हुजे पोइ बि माना इन शइ खे तव्हां कीअं ॾिठो परफॉर्मेंस सम्झणु घुरिजे त राति थिए थी असां सुम्हूं था ऊंधा थिए थी असां सुम्हूं था बुख लॻे थी असां मानी खाऊं था उञ लॻे थी असां पाणी पीऊं था त ॾुख सुख ज़िंदगी जो हिसो आहिनि जीअं समूरी दुनिया सिर्फ़ु 7% दुनिया 7% पाणी आहे 3% दुनिया ख़ुश्की सही आहे सही अहिड़े नमूने जेके ॾुख ऐं ग़म आहिनि उहे बि 90% दुनिया में ॾुख ऐं ग़म आहिनि 90% फिकर आहिनि टेंशन आहिनि सभिनी खां ज्यादा ज़ालुनि जूं परेशानियूं हूंदियूं 70% त ज़ाल हूंदी परेशानी साईं खे गुज़ारिश कंदासीं हिकिड़ो ज़ालनि ते बि किताबु लिखो बाक़ी 10% मर्द वीचारो हाणे केतिरो ख़ुशि रही सघंदो सही पोइ असां कोशिशि कंदा आहियूं त सभिनी खे खिलायूं असां कुर्बानियूं कढियूं हिननि सभिनी जे सही तरफ़ां त का किताब लिखण जी बि अर्ज़ी कई आहे किताब लिखणु ज़रूरी आहे न त हर घर में जीअं हू शाइर चए थो सदा रहे जंहिं घर में जहिड़ो ॿुॾी वञे तंहिं घर जो ॿेड़ो सदा रहे जंहिं घर में जहिड़ो ॿुॾी वञे तंहिं घर जो ॿेड़ो गली गली ऐं घर घर हर वक़्तु जारी आहे झेड़ो 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 कॾहिं ससु विड़े कॾहिं नोह विड़े कॾहिं घर जा भाती सारा विड़े कॾहिं ससु विड़े कॾहिं नोह विड़े कॾहिं घर जा भाती सारा विड़े मेल जेको आहे मर्द हमेशह पाण खे ससु माना मां ऐं ज़ाल जे विच में पाण खे मज़लूम पेश कंदो ज़ाल त वाकई शहनशाह आहे बादशाह सलामत जे साम्हूं केरु ॻाल्हाईंदो असीं मर्द त हमेशह मज़लूम रहियो चाहे अकबर बादशाह हुजे उन चवण त ॾिसो महल ठाहियो न हुन कहिड़ी ज़रूरत हुई एतिरो पैसा बर्बाद करण जी ठाहे बचाए रखिया बचाए रखिया त अॼु कमु अचनि हा न कंहिं अॼुकल्ह ॾिसो महांगाई वधी अकबर बादशाह वटि हुन वक़्तु पैसा बचाए रखिया अॼु कंहिं न कंहिंखे कमु अचनि हा न हाणे मां तव्हांखे ॾिसो छा चवां भला तव्हां भला पाण मज़लूम आहियो मुंहिंजी भाॼी असां छा था चई सघूं ॻाल्हाईंदो त घर वञी क्लास ॾियणी पवंदी असांखे न न तव्हां ॾिसो डबल पॉलिसी डबल पॉलिसी ॾिसो डबल पॉलिसी मुल्की सतह ते हर माण्हू हर माण्हू करंदो असां त सुबुह जॾहिं ऑफिस घरां निकिरंदा आहियूं त ज़ाल खे चवंदा भला उहो भाड़े जा पैसा त ॾियो चवंदा हीअ वठि बचति करणु सिख कीअं वापसी में हुनजे बस जे पोयां डोड़ी डोड़ी ईंदो कर पैसा बचति थींदा 20 रुपया बचति थींदा पोइ ॿिए ॾींहुं मूं ॿुधायो मूं चयो अॼु मूं 100 रुपया बचति कई चई कीअं मूं चयो रक्शे जे पोयां डोड़ी डोड़ी पहुतो 100 रुपया बचति थी न 100 रुपया बची उन्हनि खां पैसा वठंदा आहियूं त ॾाढो डपु थींदो वरी झड़कियूं ॾींदियूं आहिनि वरी ॾोही ॾिसंदा आहियूं ॾोही असांखे यादि ईंदी आहे कॾहिं बि हा बसि हाणे छा करे इहे टोटल मर्द आहिनि टोटल अच्छा हा हिते मूंखे नथो लॻे तव्हां इहे त तव्हां ॾिसो अमीर कबीर वज़ीर ईअं हीअं ठूं टीं रखी हूंदी ठका ईअं बिल्कुलु सही आहे ॾाढो माहौल खुशगवार आहे हा बिल्कुलु सेट केतिरो ख़ूबसूरत आहे सभिनी ॻाल्हि खे मां कंटिन्यू कंदमि त तव्हांजी ससु सां तव्हां सां केतिरी माना मोहबत ऐं कुर्बा इहो ज़रूरु पुछंदमि पर हिकिड़ी कॉल आहे मां कॉल वठी वठां हलो अस्सलाम वालेकुम शइ ड्रॉप थी वई जी तव्हांजी ससु सां तव्हांजी मोहबत केतिरो किरदारु आहे केतिरो हुन कुर्बा तव्हां सां साईं हाणे ससु जे बारे में नथा चई सघूं न उहो त उहो हुन बादशाह सलामत जी मां आहे
मर्द चवंदा आहिनि मैं तुम अगर अच्छा काम करो मैं तुम्हारा भी बाप हूं, पर सस जे लाइ केरु चवे? हू हुन खां मथां हुओ मान, हुनजो त वधीक एतिराम करणो थो पए ऐं कई दफ़ा हुन खां पुछा करणो थो पए। हाणे त तव्हां सुकून में आहियो? चवंदा हा हाणे जेका हचा हुई उहा त असां अव्हांखे ॾेई छॾी, हाणे असां पाण सुकून में आहियूं। मां हिकिड़ो ब्रेक वठां ही तव्हां जेको हचा जेको चयो आहे, ॾिसो वीचारी न्याणी पंहिंजो घर बार छॾे हा, तव्हां ॾे अचे थी तव्हांजी ज़िंदगी सवारे थी, खाधा पीता हुनखे तव्हां हचा चओ था। मूंखे ॾाढो जेको आहे इन ॻाल्हि सां जेको आहे तव्हां रोई वठो, भला मां ब्रेक वठी वठां, ब्रेक खां पोइ तव्हांखे टिशू विशू बि ॾियूं था, पाणी बि ॾियूं था। नाज़रीन वक़्तु शॉर्ट कमर्शियल ब्रेक, इन प्रोग्राम सां ताबन खे सुरहाण चाहे जेके वरी खे जोड़े थी कारे न वञो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन। नाज़रीन प्रोग्राम सां ताबन खे सुरहाण चाहे जेके रिश्तनि खे जोड़े थी। जिते नाज़रीन असांजे प्रोग्राम में हर सुबुह हिकिड़ा नवां रिश्ता जुड़ंदा आहिनि। जीअं अॼु बि असांजे प्रोग्राम में एतिरा ख़ूबसूरत महिमान असांजे वटि आया, उन्हनि जी पंहिंजी सुबुह जो आगाज़ हुजे, नी सुबुह में मॉर्निंग शो सां कयो। मूंखे बि ॾाढो सुठो लॻो। सो तव्हांखे कीअं लॻो अॼु असांजे प्रोग्राम में अची करे? प्रोग्राम में फर्स्ट टाइम एक्सपीरियंस बि आहे मिराण में जेको आहे, ऐं हुन में तव्हां सां इंटरेक्शन ऐं प्लस में साईं सां गॾिजी थी तमामु सुठो लॻो। को व्यूवर्स खे मैसेज डिलीवर कंदासीं? हाँ, मां पंहिंजे जेकी जनरेशन आहे नई नस्ल जेका आहे उनखे मैसेज इहो ॾींदुमि त जेको आहे हमेशह कोशिशि कयो त वन डायरेक्शन जेको आहे उहो वठो लाइफ में जेको आहे। कॾहिं बि मुख़्तलिफ़ पंहिंजे लाइ जेके चॉइस उहे न जेको आहे त मूंखे पंहिंजी लाइफ जो एक्सपीरियंस आहे। मां हमेशह पंहिंजी ज़िंदगी में जेको आहे कॾहिं बि मल्टी डायमेंशनल त कोशिशि कयो। मिसाल जीअं पाणी त मिरान यूनिवर्सिटी पढ़ी, वरी उन खां बाद में तव्हां या मेडिकल में पढ़ो था, उन खां बाद तव्हां सी एस एस में हलिया वञो, माना हिकिड़ो ई चॉइस हिकिड़ी ज़िंदगी जो एम्बिशन हुजे त उन लाइ महिनत कयो। ॾाढो ख़ूबसूरत, ॾाढो सुठो मैसेज। जी शहज़ोर, कीअं लॻो तव्हांखे अॼु अची प्रोग्राम में? माशाल्लाह ॾाढो सुठो लॻो ऐं सुबुह जो एक्सपीरियंस बि असांखे ॾाढो सुठो लॻो। सुबुह सवेरे उथियो, सवेरे उथियासीं ऐं हिकिड़ो ज़हन में असांखे हो प्रोग्राम में सवेरे उथणु खपे, इन बहाने अॼु सवेरे उथियासीं। चलो ठीकु आहे। मां ईअं कंदमि न, हिकु ॿ ॾींहं छॾे तव्हांखे जेको घुराईंदमि पंहिंजे भेरो दावत ॾींदमि जीअं तव्हांखे आदत थींदी सवेरे उथण जी। उमें तव्हां मेरान टीवी जो ॾिसो बि आहियो त पोइ मां जेको ईअं तव्हां में आदत विझी छॾंदमि सुबुह ताईं। अली ज़ीशान कैसा लगा, किएं लॻो अॼु? और बहुत अच्छा लगा मुझे अपने एक्सपीरियंसेस सुबह सुबह सब लोगों से शेयर करके, और अपने ज़िंदगी के बहुत सारे लम्हात आपसे शेयर किए। शेज़ोर और मैंने जो लम्हे गुजारे, जो मुश्किल वक्त गुजारे, जो अच्छे वक्त गुजारे, सही इहे ई ख़ूबसूरत आहिनि, इहे ई अच्छा माना वक़्तु हूंदो आहे, इहो ई तव्हांखे हमेशह यादि रहंदो। बिल्कुल ऐसे ही याद बाइक रहेगा। में हैदराबाद को और कराची ये मेरान टीवी की जो सुबह है ये भी याद रहेगी। थैंक यू बहुत मुझे अच्छा लगा। कोई मैसेज डिलीवर करना चाहेंगे व्यूअर्स को? मैसेज यही है कि जहाँ रहिए खुश रहिए, गिव रिस्पेक्ट, टेक रिस्पेक्ट। सही, जबरदस्त। अली ज़ीशान, मैं आपसे एक जमालो जो है वो जमालो मैं सुनूंगी आपसे, लेकिन जावेद ठाकाणी साहब जेके असांजा लेट कमर्स आहिनि इन्हनि ते मां हाणे फाइन बि हणंदमि पोइ, जेके आहे उहो फाइन त हणंदासीं। पर जावेद साहब तव्हांखे कीअं लॻो अची करे? तव्हां बि शहरनि में बि कमु कयो, मेरान टीवी जे? मूंखे त कुझु बि कोन लॻो, कुझु बि न लॻो, कुझु बि न। फाइन जो नालो उहो ई घर में वेठो आहियां, मुर्तज़ा मजबूर जहिड़ी मुंहिंजी मजबूर ज़ाल आहे। ये मेरान टीवी जी महिरबानी है, हमेशह मोहब्बत ॾींदो, मुर्तज़ा मजबूर मोहब्बत ॾींदो, रफ़ीक ईसानी मोहब्बत ॾींदो, हैदराबाद जा समूरा माण्हू मोहब्बती आहिनि। ऐं जॾहिं कराची खां हिते ईंदो आहियां त वरी ख़ुशी थींदी आहे त समूरा माण्हू एतिरो मोहब्बत सां, एतिरो प्यार सां, एतिरो एतिराम सां न सिर्फ़ु सुञाणंदा आहिनि नवां माण्हू बि, बल्कि रिस्पेक्ट ॾींदा आहिनि। त मेरान टीवी आऊं पंहिंजी फैमिली में वेठल आहियां, घर में वेठल आहियां। हिते मूं सर्विस बि कई आहे, हिते बतौर डायरेक्टर ऐं बतौर इंचार्ज बि रहियो आहियां कुझु अर्सो, ऐं उनखे अलावा ही समूरो स्टाफ मूंखे पंहिंजी फैमिली जी अज़ीज़ आहे। ज़बरदस्त, इहो ई माना पंहिंजो पाण ई सुञाणो। अॼु जी का भला का ख़ासि ॻाल्हि ऐं प्रोग्राम जे हवाले सां बि ईअं ओवरऑल महांगाई इशू उन ते कुझु शेयर कयो? महांगाई त अहिड़ो इशू आहे जिते पाकिस्तान जो हर माण्हू ॻाल्हाए सघे थो। हाणे असां वधीक ॻाल्हाए उन्हनि खे जेको असांखे चवणो उहे अॻे हू आहिनि, हाणे उन्हनि खे वधीक छा चऊं? महांगाई, बेरोज़गारी या पेट्रोल, CNG, गैस, जेके बुनियादी सहूलियतूं आहिनि उहे त ॾियो, अलाह खे मञो, पैसा त वठो, समूरा पैसा वठो। असां जेके लिकाए रखिया 40,000 वारा बॉन्ड उहे बि अव्हांखे कढी था ॾियूं, पर अलाह खे मञो असांखे साह खणण त ॾियो। रक्शे वारे ते अव्हां टैक्स लॻाए छॾियो, चिंची वारे ते टैक्स, रेड़ो बीहारण वारे ते टैक्स, शादी करण ते एतिरो टैक्स आहे। उहो मूं सोचियो त 5 ई शादी कयां, अॻे मुंहिंजूं 4 शादियूं 22 ॿार आहिनि।
पर हाणे पंजी शादी जे बारे में मूं सोचियो हाणे पोइ 20,000 इहो सही टैक्स लॻायो इहो अथव। इहो सही टैक्स पर असांखे इहे 4 शादियूं कनि न असांखे मज़हबी तौर ते मिलियल आहिनि असां त उहो त इनकार नथा कयूं। ज़बरदस्त ज़बरदस्त तव्हां सभिनी वॾी महिरबानी शेज़ोर मूंखे ॾाढो सुठो लॻो वकार तव्हां सां बि मिली सुठो लॻो अली ज़ीशान तव्हां सां बि ख़ासि तौर ते जावेद टाकाणी साहिब मूंखे ॾाढो सुठो लॻो वक़्तु हुजे त अञा तव्हां सां कंटिन्यू कयूं आहे गुफ़्तगू वॾी वॾी महिरबानी जेको वेंदे वेंदे जेको असां हिकिड़ो ख़ूबसूरत सो उहो जमालो जेको गीत ॿुधंदा वेंदासीं सुभाणे वरी हाज़िर थींदमि ऐं इन प्रोग्राम सां तावन कयो सुरहाण चांहि जेके नवरस्तनि खे जोड़े थी जंहिंजे हर पैक में कैश इनामात मौजूदु आहिनि 10 रुपए कोठी 10 लख रुपए ताईं तेसिताईं पंहिंजी होस्ट तेरी माण खे ॾींदा इजाज़त अल्लाह हाफ़िज़ ऐं वेंदे वेंदे हिकिड़ो ख़ूबसूरत सो गीत ॿुधंदा वञूं था जी अली दिल भर माण्हू मुंहिंजे देश में टोपी अजरक वारे वेस में दिल भर माण्हू मुंहिंजे देश में टोपी अजरक वारे वेस में गायन पिया गीत गाना हिते शाल हुजन शाद माना हिते सदाई हवल हुजे सदाई हो जमाल हुजे सदाई सिक वरन में सिंध जो नालो हुजे सदाई हवल हुजे सदाई हो जमाल हुजे सदाई सिक वरन में सिंध जो नालो हुजे बोलिया मिठड़ी सिंधी केड़िया सुठड़ी सिंधी सिंधी माण्हू बि सुठा कुर्ब जा कोट हिते मोहब्बत जी मोट हिते हितड़े रुगो प्यार ही प्यार सिंधी माण्हू जी सुठी दोस्ती ॿाहिरनि जहिड़ी आहे दोस्ती गायन पिया गीत गाना हिते शाल हुजन शाद माना हिते सदाई हवल हुजे सदाई हो जमाल हुजे सदाई सिक वरन में सिंध जो नालो हुजे सदाई हवल हुजे सदाई हो जमाल हुजे सदाई सिक वरन में सिंध जो नालो हुजे दरवेश जा दीवाना हिते इल्म जा खजाना हिते जी सूफियन जी सिंध शान के कलंदर हिते सचल साईं रहबर हिते एडी प्यारी सिंधड़ी मुंहिंजिया सिंध जाही मजदूर हारी खुशहाल हुजे जी जल प्यारी गायन पिया गीत गाना हिते शाल हुजन शाद माना हिते सदाई हवल हुजे सदाई हो जमाल हुजे सदाई सिक वरन में सिंध जो नालो हुजे सदाई हवल हुजे सदाई हो जमाल हुजे सदाई सिक वरन में सिंध जो नालो